जय झूलेलाल दोस्तों। नवरात्रि जो पर्व जेको आहे माता दुर्गा जी पूजा आहे, जंहिंमें असां अष्टमी कंदा आहियूं। अष्टमी जेका आहे उहा कन्या पूजन बगैर अधूरी आहे। घणनि माण्हुनि खे इहो क्वेश्चन हूंदो आहे त असां कन्या पूजन छो कयूं, कन्या पूजन सां छा थींदो। त कन्या पूजन इन करे कबो आहे छाकाणि त माता दुर्गा जेका आहे कन्या पूजन सां जल्दी राज़ी थींदी आहे। त असां नव कन्याऊं यानी माता दुर्गा जा नव स्वरूप जेका आहिनि उन्हनि जी असां पूजा कंदा आहियूं और हिकु भैरव। अचो उहा पूजा कयूं था पिया असां हाणे। नवरात्रनि जी अष्टमीअ ते अगरि असां कन्या पूजन कयूं था त चवंदा आहिनि त उन में माता दुर्गा प्रसन्न थींदी आहे। नव न्याणियूं ऐं हिकु भैरव खाराइबो आहे। नव माताऊं ऐं हिकु भैरव। चवंदा आहिनि त हिकु न्याणी जेका आहे 100 ब्राह्मणनि जे बराबरि हूंदी आहे। त उन में असां पहिरियों सभिनी खां पहिरियों स्वागत जेको कबो आहे त उन में पेर धोईंदा आहियूं। पेर धोई उन्हनि खे उगणो आहे। असांजा वॾा चवंदा आहिनि त कन्या पूजन सां ज्ञान ऐं विद्या जो विकास थींदो आहे, स्थितीअ में सुधार ईंदो आहे ऐं विघ्न जेके आहिनि, बाधाऊं जेके हूंदियूं आहिनि उहे सभु नाश थी वेंदियूं आहिनि। त असां में जेको कन्या पूजन जो हिकु महत्व ॾाढो वॾो आहे। कन्या पूजन में असां पेर धोई उन्हनि खे उगंदासीं। उन खां पोइ तिलक चांवर हणिबा आहिनि। उन खां पोइ भोजन कराइबो आहे पंहिंजे सामर्थ्य अनुसार। हिकु दक्षिणा बि ॾिबी आहे, ख़र्ची जंहिंखे असां चवंदा आहियूं सिंधीअ में, काई शइ वठी ॾिबी आहे। त इहे जेके प्रथाऊं आहिनि नंढियूं नंढियूं असांजे वॾनि खां हलंदियूं आयूं आहिनि। त मां चवंदमि त तव्हां इहे पहिरियों पंहिंजे ॿारनि खे इहो ॿुधायो, पोइ ॾेखारियो और सेखारियो बि। ऐं इहो जेको आहे पंहिंजो फ़र्ज़ु ज़रूरु निभायो। ॿुधायो, ॾेखारियो, सेखारियो और उन खां पोइ पंहिंजो फ़र्ज़ु ज़रूरु निभायो। त असां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ठाहींदा आहियूं, कीअं कीअं असां पंहिंजूं रीतियूं रस्मूं कंदा आहियूं। पंहिंजे सामर्थ्य जे अनुसार असांखे हिते न्याणियुनि खे खाराइणो आहे। कुझु बंधन न हूंदो आहे, पर चवंदा आहिनि त सीरो पूरी ऐं चणा खाराइजनि। उहे माता खे ॾाढा प्रिय आहिनि। त न्याणियुनि खे इहो भोग लॻाइबो आहे। के स्वागत महिल चुनरी बि पाईंदा आहिनि। भोजन थी वञण खां पोइ हिकु थालीअ में असां सभिनी न्याणियुनि जो हथु धोआराईंदा आहियूं। इहो घणनि ई घरनि में थींदो आहे और इहे जंहिं थालीअ में हथु धोआराईंदा आहिनि त उन में चवंदा आहिनि त उन सां छंडो हणाइजे त घर में बरकत हूंदी आहे। जीअं मां चयोमांव, इहे माता जो स्वरूप आहिनि न्याणियूं। त इन्हनि खां ज़रूरु घर जो छंडो हणाइजे और मुंहिंजे घर में त इन ई पाणीअ मां उहो छंडो हणाईंदा हुआ। और चइबो आहे अन्न ॾे धन ॾे पिपल जो पन ॾे, पिपल पुराणो बांभण सियाणो, सीता सची चंदन चोर हणास मोर, असुर जो उथी आहियां घाघर खणी भॻी आहियां, जमुना जे जल ते तुलसीअ जे पन ते, अॻियां गॾु राम जी पोयां गॾु श्याम जी। घर में अन्न धन ऐं बरकत हुजे और सभिनी जी जीअं चवंदा आहिनि न कमाई जेका आहे उन में बरकत हुजे। इहो न्याणियुनि खां चवाराइजे त घर में हर जेंट्स जे हथ में बरकत हुजे। न्याणियुनि खे पेरे पइबो आहे, ख़र्ची ॾिबी आहे और उन सां गॾु काई सूखड़ी पंहिंजे सामर्थ्य अनुसार। हिकु दफ़ो वरी चवंदसि त पंहिंजे ॿारनि खे ॿुधायो, ॾेखारियो और सेखारियो और पंहिंजो फ़र्ज़ु ज़रूरु निभायो। इहो असां गृहिणियुनि जो कमु आहे त पंहिंजी ईंदड़ पीढ़ीअ खे असां पंहिंजी सिंधियत खां, पंहिंजे रीतियुनि रस्मुनि खां वाक़िफ़ करायूं त जीअं असां खां पोइ असांजे ॿारनि ताईं इहे रीतियूं रस्मूं पहुचनि और उहे अॻियां कंदा अचनि। त इहा ज़रूरु कोशिशि कजो, इहो असांजो ई कमु आहे। जय झूलेलाल।